अज जो वचन, इसते ऊपर नहीं विचार, इसते ऊपर नहीं विचार, जाके मन बसया निरंकार, जाके मन बसिया निरंकार। इन को वॾो कोई विचार कोने, यानी इन को वॾी कोई ॻाल्हि कोने कि जंहिंजे मन में निरंकार वसियो। इहा सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे। विचार जो अर्थ आहे कि असां सोचे वीचारे ॾिठोसीं कि सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे कि जंहिं भगत पंहिंजे मन में प्रभुअ खे वसायो, जंहिंजे मन में भगवान जंहिं भक्त खे नज़र था अचनि। ईअं त भगवान सर्वव्यापी, घट घट में हरजू बसे, कंहिंमें न आहिनि। उहे भगवान तो पशु पक्षी प्राणियुनि में भी जैसा जीवन हले तो, पर जंहिं ॾिसी वरितो पंहिंजे अंदर, या सरल शब्दनि में चऊं, जंहिं पंहिंजो मन भगवान में लॻाए छॾियो, पंहिंजे मन में भगवान खे विहारे छॾियो, इन खां वॾी काई ॻाल्हि न आहे। चओ हरे राम। हरे राम। जेके भी साधन आहिनि साध संगत जी, जेके भी साधन, जप तप, इंद्रियनि ते निग्रह, सभिनी करी था आहिनि त असां पंहिंजे अंदर प्रभु जो दर्शन कयूं। हे मन भगवान में लगी वञे, तॾहिं त भगवान चवनि था मन मना भव, तूं मुंहिंजे में मन वारो थी वञ, तुंहिंजो मन मूं में लॻल हुजे। जंहिंजो लॻी वियो त कबीर साहब चवनि था, कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, पाछे लागा हरी फिरे कहत कबीर कबीर। कबीर साहब चवनि था, मां थोड़ी वेंदो आहियां राम जे पोयों, राम भगवान मुंहिंजे पोयों ईंदा आहिनि। छो जो उन्हनि खे निर्मल मन ॾाढो पसंदि आहे। निर्मल मन जन सो मोहि पावा, राम जी रामायण में था चवनि। त उहो भाव प्रेम भी त तॾहिं ईंदो आहे जॾहिं असांजो मन निर्मल थी वञे। हिकिड़ी कहावत तव्हां ॿुधी हूंदी कि मन चंगा तो कठौती में गंगा। इन जो ॾाढो दुरुपयोग कंदा आहिनि माण्हू। थोड़ो सो कुझु सुठो, हिकिड़ो सुठो कमु करे चवंदा आहिनि बसि असांजो मन सुठो आहे त असां तीर्थ करण छो वञूं, असांजो मन सुठो आहे असां दरबार छो वञूं, असां छो कथा ॿुधूं, असां पाप ई न कया आहिनि। हा, गंगा उहे न आहिनि जेके पापी हुजनि, कथा उहे ॿुधनि जेके पापी हुजनि। हाणे ॿुधायो, ॿुधण में त इहा ॻाल्हि बढ़िया थी लॻे, शिव भगवान छो था कथा ॿुधनि? ॿुधायो, उन्हनि जा कोई पाप थियल आहिनि? पार्वती माता, सूत जी, शौनक जी, सुखदेव जी, छा इहे पाप करे था कथा ॿुधनि? ओहो, इहे पापी न आहिनि तॾहिं उन्हनि खे कथा वणे थी। ऐं असां पापी आहियूं तॾहिं कथा में नथा पहुचूं। त कुल मिलाए मन असांजो पवित्र थिए, शुद्ध थिए, एतिरी सी ॻाल्हि आहे। अर्जुन चवनि था कीअं मन खे वस में कयूं? प्रभु हे त हवा जे झोके वांगुरु आहे, मुट्ठी बंदि कयो त हवा पकड़ में थोड़ी ईंदी आहे। ईअं ई हथ तो नज़र अचे, चंचलम ही मन है कृष्ण। त भगवान कोई ध्यान न ॾिनो, भगवान चवनि था अभ्यास कर बार बार। इन जो अर्थ इहो न आहे कि मन खे वस में ई न करिणो आहे। अरे भाई, पहिरियों तन जो त अभ्यास कयूं असां, कई बार 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 न थिए, बार 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 बार, तॾहिं त वञी मन वस में ईंदो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। हिकिड़ो भक्त ध्यान लॻाइण वेठो, हिकु बार ॿ बार लॻाई, टे बार उबिजी वियो, खीजजी वियो, गुस्सो आयो। गुरु जी चवनि था ध्यानु कर, ध्यानु कर, थिए कोन थो ध्यानु। छा ध्यानु करे कंदासीं? उथण लॻो त नज़र पई साम्हूं हिकिड़े खंबे ते किवली चढ़े पई। उहा चढ़े पई, वरी किरी पई पए, ॿियों बार चढ़ी, टियों बार।
चौथों बार 8 बार 10 बार 15 बार 16 बार 17 बार में चढ़ी वही। 16 बार किरी पई और 17 बार जो चढ़ी तो पूरो मथे चढ़ी वही। तो वो भक्त वरी ध्यान करण वेही रहियो। चई अरे हिकिड़ी नंढी ॻाल्हि लाइ एॾो अभ्यास करणो थो पए। ऐं मां हलवां पंहिंजे मन खे भॻवान में लॻाइण जे लाइ, ऐं 3 बार लॻाए थकी पियुमि। चवां थो नथो लॻे, छॾेसि। वरी वेही रहियो। चओ हरे राम। त भॻवान चवनि था, हे अर्जुन, हे जेकी भक्ति आहे इहा बिना उकताए, उकताहट यानी बिना बोरडम जे, बोर न थी, बिना उकताए बिना बोर थे बार बार कर। चओ हरे कृष्ण हे हरे। तॾहिं तुंहिंजो मन लॻंदो। इन करे ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। मन केवल इहो न आहे कि असांखे ध्यान में मन लॻाइणो आहे। कीर्तन हले त उन में बि मन हुजणु खपे, कथा ॿुधूं था उन में बि मन हुजे, नाम जपियूं था उन में बि मन हुजे। केवल ध्यान में थोरी न मन खपंदो आहे। असांखे कोई सेखारींदो आहे, नोटनि जी गड्डी ॻणींदा आहियूं त कीअं मन लॻाईंदा आहियूं। हिकु अंक थी वञे त वरी सां गिनती हलंदी आहे। वॾनि जी कहावत आहे, नाणे खे ॻणियो 9 बार, नाणो यानी धन। कमाल आहे। अहिड़ी अहिड़ी कहावतूं, कूड़े धन जे लाइ सची महिनत। ईअं असां काथे मन लॻाईंदा आहियूं भाई। लॻाइणु चाहियूं त कोई वॾी ॻाल्हि न आहे। जेको माण्हू करणु चाहींदो आहे त पोइ मन साथ ॾींदो आहे। करण ई न चाहे त अलॻि ॻाल्हि आहे। जेको बि कमु कयूं, जेको बि उन में एकाग्रता हुजे त इहो बि त ध्यानु आहे। केवल अखियूं बंदि करे ई ध्यानु न थींदो आहे, अखियूं खोले करे बि ध्यानु थींदो आहे। पूरो पूरो होश में रहे त इहो ध्यानु आहे। चओ हरे राम। इन तरह सां मन में कॾहिं बुरा ख़्याल ईंदा आहिनि, मन बुरायूं ॾिसंदो आहे, सोचींदो आहे, ओॾी महिल सावधान रहण जी ज़रूरत आहे। बार बार मन खे सम्झाइण जी ज़रूरत आहे। सॼी जेकी बि हले थी पई दुनिया में, सॼी कला मन जी आहे। हिकिड़े समय खां पोइ शरीर साथ छॾींदो आहे, हा न। शरीर जी इंद्रियूं शिथिल थी वेंदियूं, पर जेके मन खे मज़बूत रखंदा आहिनि उहे बुढ़ापे में बि जवाननि खां सुठो हलंदा आहिनि। चओ हरे राम। अहिड़ा माण्हू तव्हां कई ॾिठा हूंदा, अहिड़ा कई उदाहरण आहिनि। हा, हालांकि उदाहरण ॾियण में कोई ॻाल्हि न आहे। माण्हू काथे बि हुजे, कंहिं बि जॻह जो हुजे, इहा मन शक्ति आहे। उहो ज़रूरी न आहे उहो भक्तीअ में लॻाए, संसार में लॻाए, पर जंहिं मन जी शक्तिअ खे उजागर कयो आहे उहो ॾाढो कुझु करे थो सघे। बीमारीअ में बि स्वस्थ रही थो सघे। चओ हरे राम। ऐं मन अगरि बीमार आहे त शरीर स्वस्थ बि आहे, बिल्कुलु तरो ताज़ो आहे, शरीर में कोई बीमारी कोन्हे त पियो हूंदो। अरे छा थियो, ईअं चक्कर थो अचे, सुठो नथो लॻे। चओ हरे कृष्ण। सॼो खेल मन जे जीतण जो आहे। तॾहिं त जपजी साहिब में बार बार चवनि था गुरु नानक देव महाराज, मन जीते जग जीत, मन जीते जग जीत। सॼो खेल मन जो आहे। गीता में भगवान चवनि था, अर्जुन मन ही बंधन जो कारण आहे, मन ही मोक्ष जो कारण आहे। मन ही ग़लति रस्ते वियो त जनम मरण में फसाए विझंदो, भगवान में लॻो त मोक्ष ॾियाराए छॾींदो, हा न। सभिनि जो मन भगवान न थींदो आहे। मन ईश्वर जो रूप हर माण्हूअ जो न थींदो आहे। जंहिंजो मन भगवान में लॻो उन जो ई मन केवल ईश्वर जो रूप आहे, उन जो ई मन देवता जो रूप आहे। चओ हरे राम। सॼी दुनिया असांखे पाप कंदे न ॾिसी सघे, मन त ॾिसे ई थो न असांजो। मन त भीतर आहे, उहो ॾिसे थो मां छा सही थो कयां, छा ग़लति थो कयां। इन करे जंहिंजो मन सदिजियो उनजो मन मित्र आहे। जंहिंजो मन भगवान में लॻो उहो ई मन देवता आहे, उहो ई भगवान जो रूप आहे, उहो ई गंगा जे समान निर्मल आहे। हर मन न थींदो आहे। हरे राम। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन ही देवता
मन उजियारा जब जब फैले, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो। मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो। इस उजले दर्पण पर कोई धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। सुख की कलियां दुख के कांटे, मन सबका आधार हो। सुख की कलियां दुख के काटे, मन सबका आधार। मन से कोई बात छुपे ना, मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हजार। जग से चाहे भाग ले कोई, मन से भाग न पाए, तोरा मन दर्पण आए, तोरा मन दर्पण कहलाए। तन की दौलत ढलती छाया, मन का धन अनमोल हो। तन की दौलत ढलते छाया, मन का धन अनमोल। तन के कारण मन के धन को मत माटी में रोल। तन के कारण मन के धन को मत माटी में रोल। मन की कदर भुलाने वाला, हीरा जन्म गवाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। केॾो बि असां कंहिंखे धोखो ॾियूं, कुझु बि कयूं, लेकिन असांखे पतो हूंदो आहे कई बार पंहिंजे बचाव जे लाइ असां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। न, मां त हीअं कयो, तुंहिंजी ग़लती आहे। हा, ख़बर हूंदी आहे भीतर की ग़लति मां आहियां, पोइ बि ॿिए खे ग़लति ठाहींदा आहियूं पंहिंजो बचाव करण लाइ। भीतर त परमात्मा वेठो आहे,
वो तो ॿुधाए तो कंहिंजी ग़लती आहे, ओॾी महिल थोरी ध्यानु ॾींदा आहियूं असां। ओॾी महिल पूरो दम खम लॻाए छॾींदासीं, बसि हिनखे ग़लति सिद्ध करिणो आहे, ने सिद्ध करिणो आहे। चओ हरे राम। हरे राम। त जंहिंजो मन जागृत हूंदो आहे उहो उते बीह रहंदो आहे। जंहिंजो मन जगी वेंदो, शुद्ध थी वेंदो, पवित्र थी वेंदो, उनजी ज़बान रुकी पवंदी। जा त मन सुम्हियल आहे त ज़बान हलंदी। ख़बर त सभिनि खे पवंदी आहे, थोरी कंहिंखे घणी। सभिनि खे लॻंदो आहे हे कमु मां ग़लति थो कयां, हे कमु न करणु खपे। लेकिन असां कंहिंखां भउ कंदा आहियूं छा? अगरि ज्ञान न आहे त ई ॻाल्हियूं चवंदो आहे माण्हू, असां कंहिंजो भउ था कयूं? हा, चवनि वञी माण्हू अरे ग़लति कमु थो करे, उन में त माण्हुनि जो ख़्यालु कर, भॻवान जो ख़्यालु कर, गुरुनि जो ख़्यालु कर। सुठो कमु करे त लिकाए, पाप थो करे त तूं त शर्म कर, लज कर। पाप न करण में चए थो लज कोन्हे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे कोई भउ कोन्हे, त इहो भउ हुजणु खपे। हरि डर जगत डर, गुरु डर, डर करनी में सार। रजब डरिया सोबिरिया गाफिल खाई मार। इहो भउ न हूंदो त नरक वेंदे। चओ हरे राम। हरे राम। इन करे असां मन खे जागृत कयूं साध संगत जी। आहा, मन जेको लॻी वेंदो आहे भॻवान जे भॼन में, भक्तीअ में, भॻवान त तलाश में था घुरनि, भॻवान खे मिले कोन थो पए। कोई निर्मल मन मिले तो उते भगवान रहन अची। सजा तू ले अपना हृदय घनश्याम के लिए, मेहमान बन के रह सके आराम के लिए। वो मन भी क्या जहां प्रभु आए कभी न हो। चओ हरे राम। हरे राम। एतिरो ई त जीवन आहे, इहो ई त कमु करिणो आहे। रोज़ भगवान जे भक्तीअ जे द्वारा, गीता जे द्वारा, ही भक्तनि जी कथाऊं छो थी हलनि कि असां भक्तनि वांगुरु बणिजी वञूं। भक्तमाल जो अर्थ छा आहे? भक्तनि जी माला, उनजे चरित्र, उनजे कथाउनि जी माला, उनजी सुगंध वठूं, असां बि बणिजूं। इन करे ई त आहे। भगवान त नथा बणी सघूं, भक्त त बणूं भाई। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। इन करे सजी जी की भी पूरी शरारत मन जी आहे, कला मन जी आहे, विद्या मन जी आहे, भक्ति भी मन जी आहे। मन लॻी वञे बसि, मन जीते जग जीत। सॼी लड़ाई पंहिंजे मन सां आहे, कंहिंखे दोष न ॾिजे। छा असां पंहिंजे मन खे जीतियो आहे? ॿिया माण्हू ग़लति था कनि त ॾाढो दुख थो थिए, हा न। लेकिन इहो ॿुधायो असां पंहिंजो पाण खे पूरो जीतियो आहे? न। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हे हरे। हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। इन करे भगवान खे रोज प्रार्थना कयो, दातार कृपा कयो, तव्हां हृदय में वसो, तव्हां मन खे संभालियो, कृपा कयो। मैंने तन का समर्पण किया, आप मन को लगा दीजिए, बंसी वाले कृपा कीजिए।